खुदा तबारक व तआला उम्मत जे लाइ इन जे करे हराम कयो आहे जो शराबीअ मां हया छॾे ईंदो आहे, शराबी मां गैरत छॾे ईंदी आहे। वाकई असां दुनिया में वाक़िया ॿुधा आहिनि। अलाह ॾिसण खां पनाह ॾींदो चओ आमीन। मोतबर माण्हू ॿुधाइनि था जंहिंमहिल खाई पी शराबी पेट भरे ढव कंदा आहिनि पोइ तक़रीबन सभु उघाड़ा हूंदा आहिनि। काकूस वही वञे, तोड़ो वही वञे, गंदगी थी पवे, हिक ॿिए खे गंदगियूं गारियूं ॾियनि, का हुनखे शराफ़ हया कोन हूंदो आहे। मुंहिंजा भाउ मूंखे ॿुधाए त इन खां वधीक कहिड़ी बेहयाई आहे जो भरी महफ़िल में 50 माण्हुनि जे मुंहं ते वेठो हंगे, 50 माण्हुनि जे मुंहं ते पेशाब वही वञे, 50 माण्हुनि जे मुंहं ते दोस्त बि उघाड़ो थियो पियो हुजे, 50 माण्हुनि जे मुंहं ते उल्टियूं शराब जूं पियो अचनि पियूं, गंदो थी वञे। मूंखे ॿुधाए इन खां वधीक ॿी कहिड़ी बदनामी आहे? इहो कहिड़ो फैशन आहे? इनखे अॼुकल्ह वॾा माण्हू पाई था चवनि हर शराब न आहे त वॾो माण्हू ई कोन्हे को, शराब आहे त पोइ वॾो माण्हू आहे। चल अहिड़े वॾे माण्हू को रब पनाह ॾे, ख़ुदा हया ॾे, ख़ुदा मुस्तफ़ा जो सचो उम्मती बणाए। ज़रूर पर मां ॻाल्हि खे हलायां। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व बारिक वसल्लिम हज़रत इमाम हुसैन आली मकाम सबको रज़ी अल्लाह ताला सिर मुबारक यज़ीद जे साम्हूं पहुतो आहे। चवनि था त यज़ीद जो ॾोर कोन हो, शराब पी हुसैन आली मकाम जो सिर ज़मीन ते थो रखे, पाण मथे वेठो आहे, हथ में काठी आहे, काठी खणी नरम हुसैन आली मकाम जे ॾंदनि मुबारकनि खे ऐं चपनि मुबारकनि खे ऐं नक मुबारक खे हणी रहियो आहे ऐं चवे पियो त तोखे सज़ा मिली जो तो हक़ जे ख़लीफ़े जी मुखालफ़त कई आहे। अल्लाहु अकबर कबीरा। उते हिकिड़ो पुराणो सहाबी महबूब जो खादिम हज़रत अनस नाले मौजूद हो, जेको हुयो नंढी उमिरि जो पर महबूब जे गुलामनि साहबनि में वरी सभिनि खां पिछाड़ी वफ़ात कई, छो त पोड़ो थी वियो हो। महबूब जे ज़माने में नौजवान हो ऐं हुज़ूर करीम जे ख़िदमत में हूंदो हो। उन जे लाइ रवायत में ईंदो आहे उन यज़ीद खे चयो त पलीत इन्हनि चपनि खे लठूं न हण, इन्हनि चपनि ते लकड़ियूं न हण, इन्हनि चपनि जे मथां लकुड़ न हण। मूंखे अल्लाह जो कसम आहे मां इन्हनि जॻहियुनि ते रसूलुल्लाह जा चप ॾिठा हा। महबूब करीम खे बोसा ॾींदे ॾिठो हो, अल्लाह जे हबीब खे चुमियूं ॾींदे ॾिठो हो। जंहिं जाइ ते ख़ुदा जो रसूल चुमियूं ॾे ऐं ख़बीस तूं हुन जाइ ते लकुड़ हणी तोखे हया अचणु घुरे। चई त जेकॾहिं अनस तूं पोड़ो न हुजी हा तोखे क़तल कराए छॾिया हा, पर तूं मुंहिंजे महफ़िल मां उथी वञ। हज़रत अनस फरमाए थो मूंखे ख़ुदा जो कसम आहे मां बि नथो चाहियां जो तुंहिंजे महफ़िल में वेहा त मथां ख़ुदा जो अज़ाब मुंहिंजे मथां बि नाज़िल थी पवे। जंहिं महिल समूरे जा समूरा दमिश्क जा माण्हू गॾु थिया ज़ियाद बदलिहाद इब्न ज़ियाद बदलिहाद खे अॻे ई ख़बर हुई त माण्हुनि में रद्द अमल पैदा थींदो ऐं हज़रत हुसैन आली मक़ाम जे काफ़िले ख़ानदान खे ॾिसी माण्हू नाराज़ थींदा, तंहिंजे करे हुन अॻुवाट ईमान खे पाबंद कयो। पर माण्हू जीअं जो ख़ुशामद वास्ते आया किताबनि लिखियो आहे त जेतिरा बि माण्हू आया उन सभिनी जे ज़ुबान ते लफ़्ज़ हा इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। ऐं हर हिकु बजाए इन जे जो यज़ीद खे चवे हा त मुबारक थी तोखे शाबस आहे, तो भलो कमु कयो आहे। कंहिं बि दमिश्क जे माण्हू ईअं कोन चयो, हर हिकु माण्हू ईअं चयो अल्लज़ीन युज़ून अल्लाह व रसूलहू लानहुमुल्लाहु फिद दुनिया वल आखिरत व अअद्द लहुम अज़ाबम मुहीना। कुरान पाक जी आयत तिलावत कयो, उन जी माना ही आहे त जेके माण्हू अल्लाह खे ऐं अल्लाह जे रसूल खे ईज़ाइनि था, अल्लाह पाक हुननि ते हिन दुनिया में बि लानत कई आहे, आख़िरत में बि लानत कई आहे ऐं आख़िरत जे लाइ हुननि जो दर्दनाक अज़ाब ख़ुदा ताला तयार करे छॾियो आहे। ओ यज़ीद तो नबीअ जे ख़ानदान खे सताए, नबीअ जी दिलि ॾुखाई आहे, फातिमा ज़हरा खे सतायो आहे, हैदर करार खे सतायो आहे, तो कहिड़ी चङ मुर्सी कई आहे, तोखे ख़ुदा पाक जी लानत हुजे। माण्हुनि परवाह कान कई, हक़ जो कलमो चई छॾियो। हाणे हिकिड़ो फ़र्क़ु मां तव्हांखे थोरो ॾसां, तो फ़र्क़ु दिमाग़ में विहारियो त पोइ अॻिते हलो। यज़ीद जो पाए तख़्त किथे हो? दमिश्क में। किथे अदा? ॾाढे चओ मुल्क हिकिड़ो ई हो, हुसैन आली मक़ाम जंहिं मुल्क में शहीद थियो इलाइक़े में उन जे भर में वॾो शहर हो कूफो। कहिड़ो वॾो शहर हो? कूफो ऐं दमिश्क, इहो विच ते मुफ़ासिलो आहे, मंज़िलूं आहिनि। हाणे कूफो
कूफे जा माण्हू कहिड़ा कूफिन कागज़ लिखियो विझी विच आला असीं ताबिया तुंहिंजा तूं असांजो शाह पोइ कर हेॾे आओ त तख़्त ताबिया तुंहिंजे हुसैन अली मक़ाम खे घुरायूं वरी जमल यज़ीद उनखे लालच ॾिनी आहे लालच ॿुधो साॼा ख़त लिखण वारा हुसैन सां विढ़ी पिया कंहिंखे रए जी हुकूमत जो लालच मिली कंहिंखे इनाम जी आछ जी लालच मिली कंहिंखे सोन चांदीअ जी लालच मिली हुसैन अली मक़ाम ख़त खणी ॾेखारे पियो ओ फलाणा तो ख़त लिखियो हो ओ फलाणा तो ख़त लिखियो हो हे तुंहिंजो ख़त आहे मां तुंहिंजे सॾ ते आयो आहियां हाणे तूं यज़ीद ॾांहुं विढ़ी रहियो आहे मुंहिंजा प्यारा दोस्त मुंहुं फेराए इमाम खे तीर हणण लॻा कूफे जा माण्हू इमाम जा मुखालिफ़ थी पिया ऐं कूफे जा माण्हू दावती बि इमाम जा हुआ पर वरी बि दमिश्क जे माण्हुनि खे शाबस जो यज़ीद खे रूबरू हक़ जो कलमो पिया चवनि फ़र्क़ु ज़ाहिर थियो बा शाम जा माण्हू दमिश्क जा माण्हू अगरि त यज़ीद जा रईयती हा अगरि त यज़ीद जे पुठियां हा पर इमाम हुसैन आली मक़ाम जे सिर खे ॾिसी इमाम हुसैन आली मक़ाम जे लुटियल काफ़िले खे ॾिसी यज़ीद ते फिटकार कयो कूफे जे माण्हू लालच में अची करे इन उमेद ते हा त यज़ीद वटि वेंदासीं असांखे लालच में उमेद इनाम मिलंदो जंहिंमहिल हज़रत इमाम आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जे बारे में रद्द अमल ज़ाहिर थी पियो त यज़ीद दिल में सोचियो बड़ा हे त मूं वारी बादशाही लोॾे में अची वई रईयत त फिरी वई कूफे जा माण्हू छोकिरा पाए तख़्त मुंहिंजो जेको आहे उतो जा माण्हू फिरी विया दमिश्क ऐं शाम जो मुल्क तमामु वॾो आहे हाणे छा कया अहिड़ी अटकल कया जंहिं अटकल जे करे मुता दाग लहे सम्झो था अलाए न सम्झो था बा टिको लाहिया पाण तां दाग लाहिया त जे माण्हुनि खे ख़बर पए त मुंहिंजो ॾोह कोन हो इब्न ज़ियाद जो ॾोह शिमिर जो ॾोह इब्न साद जो ॾोह ॼन जो ॾोह मुंहिंजो ॾोह कोन हो हाणे हिन लालची अटकलीअ बदमाश छा कयो जो उते इमाम साहब जे सिर खे रखी सिधो पंहिंजे घर हलियो वियो घर वञण खां बाद में पंहिंजे ज़ालुनि खे चयईं पंहिंजे भेनरुनि खे चयईं पंहिंजे धीअरुनि खे चयईं पंहिंजे घर जे भातुनि खे चयईं त कारा कपिड़ा कयो छा कयो थकिजी पिया हो छा मूंखे वर्दी जो छा कयो सभई तो छा कयो कारा कपिड़ा कयो कारा पोइ छा कयो पोइ मथा उघाड़ा कयो भला पोइ छा कयो पोइ तव्हां हावेली खां पिटी जूं कुटियूं जूं ॿाहिरि निकिरी अचो पोइ छा कयो पोइ तव्हां हज़रत ज़ैनब खे अची चओ जेका हुसैन जी भेण आहे उहो प्यारी ज़ैनब यज़ीद जो ॾोह कोन हो इब्न ज़ियाद जो ॾोह आहे इब्न साद जो ॾोह आहे शिमिर जो ॾोह आहे असांजो ॾोह ई कोन हो असांखे तुंहिंजो ग़म आहे असां तुंहिंजो मातम था कयूं असां तव्हांजे लाइ पिटियूं था पिया असां तव्हांजे लाइ रोड़ूं था रणूं था पिया रोईंदो हो जंहिंखे ॾुख हूंदो आहे त जेकॾहिं असां ॾिसो तुंहिंजे पारो रोड़ूं था असांजो विच ते ॾोह आहे कोन को यार वो चाल चलियो इन जे लाइ त मुंहिंजे मथां दुनिया जी मलामत लहे माण्हुनि जी मलामत लहण लाइ पंहिंजूं धीअरूं पंहिंजा माइट पंहिंजूं भेनरूं पंहिंजूं ज़ालूं ॿाहिरि वठी करे कारा कपिड़ा पाराए मथा उघाड़ा करे मायूं पिटियूं कुटियूं आयूं ऐं पाण बची चई ओ इमाम ज़ैनुल आबिदीन मुंहिंजो कसूर कोन हो मां रुॻो एतिरो चयो त गिरफ़्तार करे अचो पर हिननि ज़ुल्म कयो आहे मुंहिंजो को बि हिन में कसूर कोन्हे को मां तव्हांखे अॻे दफ़े बि ॿुधायो आहे वरी बि ॿुधो हज़रत बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैहा खे इमाम ज़ैनुल आबिदीन फरमाइनि था मुंहिंजी पुफी मूंखे इजाज़त ॾियो त मां ॻाल्हायां अल्लाह मुंहिंजी तूं पुफी आहे मूंखां उमिरि में वॾी आहे हे मायूं तो वटि आयूं आहिनि कारा कपिड़ा करे मथा उघाड़ा करे पिटनि थियूं मूंखे इजाज़त ॾियो त मां ॻाल्हायां बीबी साहिबा फरमाए थी पुटड़ा तोखे इजाज़त आहे तूं सां ॻाल्हाए हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन छा चयो आहे दुरूद पढ़ त मां तोखे ॿुधाईंदो मोहम्मद वालिही वबारिक वसल्लम अलैहि इमाम ज़ैनुल आबिदीन फरमाइनि था पिया त ख़त लिखण वारा बि तव्हां पाणी बंदि करण वारा बि तव्हां वेहण वारा बि तव्हां मुंहिंजे भाउरनि खे बाबे खे शहीद करण वारा बि तव्हां हुकूमत बि तव्हांजी रैयत बि तव्हांजी गवर्नर बि तव्हांजा उन खां बाद में मुंहिंजे बाबे जे जिस्म ते घोड़नि डोड़ाइण वारा बि तव्हां जिस्म पाक जे हॾनि खे चूर करण वारा बि तव्हां
असा के करबला का कूफे ते गिरफ्तार करे आयण वारा भी तव्हां, कूफे का शाम ते गिरफ्तार करे आयण वारा भी तव्हां, वरी हाणे कारण कपण करण वारा भी तव्हां, मथन उघाड़ करण वारा भी तव्हां, पिटण कुटण वारा भी तव्हां। पोइ ॿुधायो त भला असांजो कातिल केरु आहे? पोइ ॿुधायो असांजो कातिल केरु आहे? घुरायो भी तव्हां, रैयत भी तव्हांजी, पाणी भी बद तव्हां कयो, शहीद भी तव्हां असांखे कयो, मारियो भी तव्हां, जिस्म ते घोड़ा भी जोड़ायो, असांखे कैदी बनाए 3 मंज़िलूं करे हिते आंदो अथव, वरी कारा कपिड़ा करे मथो घाड़ो करे कुटियो भी तव्हां सां, बाक़ी असांखे शहीद कंहिं कयो आहे? इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, मां ॿियो कुझु बि नथो कयां, मां उहा ई ॻाल्हि थो कयां जेका कान मुंहिंजे पुफीअ कई। मां ज़ैनुल आबिदीन भी दुआ थो घुरां, या इलाहुल नबी ने जेके हुसैन जा कातिल तन खे क़यामत ताईं पियो रोवार जा, हुसैन जो जन पाणी बंद कयो आहे तंहिंखे क़यामत ताईं कारा कपिड़ा कराइजा, हुसैन जा जेके कातिलनि तन जा मथा उघाड़ा कराइजा, हुसैन जा जेके कातिलनि मुंहिंजा मौला तंहिंखे रुसवा कजा, उनखां मस्जिदूं छॾाइजा, या अल्लाह उनखां क़ुरान फिटो कराइजा, उन्हनि जे मुहम्मद नूर जी रोशनी कढी छॾिजा, हुसैन वारी सुन्नत ऐं तरीक़ो फिटो कराइजा, ऐं मुंहिंजा मौला उहे 70 ॼाण जेके यज़ीद वारा हुआ। मां ॿियो कुझु कोन थो कयां, एतिरो कयां थो त क़यामत ताईं तव्हांखे दुनिया सुञाणे। ओ मुस्लमानो, मां तव्हां खां पुछां थो, अवां ख़ुदा ताईं मूंखे ॿुधायो त सोने ज़ैनुल आबिदीन जी दुआ क़बूल थी या न क़बूल थी? पार पता लॻनि था, निशान मिलनि था, टिपण लभनि था, न ज़िक्र क़ुरान में, न ज़िक्र हदीस में, न ज़िक्र कंहिं फ़िक़ह जे किताब में, न कंहिं मसइले में, हिननि जे मज़हब जो बुनियाद ई कोन्हे को। ॿोले झंडे में लॻो वञे छा में अबा तव्हां बि ख़ुशि न थियो, शाहपुर में बि बसूं भरे विया आहियो, ॾिसी था अचूं, ॾिसी अचो इमाम खे ॾिसी था अचो, वरी छा चवे, अरे ओयो अली सही, अरे ओयो हुसैन सही, ओयो इमाम ज़ैनुल आबिदीन सही। अबा हाजी इब्राहिम गिरोही तव्हांजो ॾिठल हूंदो, पोइ किथां ईंदो चवंदो ओयो हाजी इब्राहिम, चवंदो या न? हाजी यार महमूद तव्हांजो ॾिठल हूंदो, चवंदो बाबा ओयो हाजी यार महमूद, हाओ या न सही? वॾेरो मोहम्मद जुमन तव्हांजो ॾिठल हूंदो, अवां ॾिसंदो चवंदो ओयो वॾेरो साहब, सुञाणंदो न बाबा? भला जे तव्हांजा ॾिठल ई न हूंदा ओयो कंदो? हाणे जेके झंडे में बूथ मथे ओयो अली, पुछो जे ख़बर तूं अली जा हथ धोराई न जा, ओयो हुसैन तुंहिंजो हुसैन ॾिठल हो छा, ओयो ज़ैनुल आबिदीन तुंहिंजो इमाम ज़ैनुल आबिदीन ॾिठल हो छा, तुंहिंजो अली असगर ॾिठल हो छा? ओ मुंहिंजा प्यारा दोस्त, जहिड़ा झंडे ठाहिण वारा निभागा, अहिड़ा वरी रौशे सोजा ॾिसण वारा। मां थो चवां अवांजो बि ॾोह कोन्हे को, रुगो मायूं बंदि थियनि, मायूं हराम जेको वञे आहे या न आहे? अबा 300 आहिनि मायूं त 150 आहे मर्द, जेकॾहिं मायूं बंदि थियनि त मोमिन हिकिड़ो बि न वञे। हुसैन जे करे को कोन थो वञे, करबला जे करे को कोन थो वञे, ज़ैनुल आबिदीन जे करे कोन थो वञे। इहे फास फाजरा फासिका रनूं सुर्खियूं पाउडर हणी गॾु थू थियनि, पोइ फासिक फाजर रनुनि जो मेलो ॾिसण लॻनि था पिया। पंहिंजो त ईमान चट, पर ख़ल्क़ जो बि ईमान चट आहे। दुआ कयो ख़ुदा ने फितने खां पनाह ॾे। हाणे ताज़ो मां टियों ॼाण विस्मो जे दोस्त हाजी यार महमद जे ॻोठ कम हो, मूंखे ॿेहड़ पियो वञा। का गाज़ी अहमद जे भर में हिकिड़ो बस स्टॉप आहे जंहिंजो नालो आहे मशाइख, मेन रोड ते आहे। उतां जो गाॾी असांजी मटी त मशाइख स्टॉप ते हिकिड़ी झंडी खुटी पई आहे। उतां जो मां गाॾी फेराई त ॾिसां त झंडीअ जे हेठां 20-30 माण्हू बीठा आहिनि, बूथ मथे। ड्राइवर खे चयुमि गाॾी त झकी कर, हा साईं, तो छा कयोसि? ॿियो छा आहे अबा? चंबड़ में त इमाम आयो आहे, हिते भला केरु आयो आहे? कि हिते ॿियो त कुझु कोन्हे, कि इमाम जी घोड़ी बीठी आहे हिते, इमाम जी घोड़ी बीठी आहे। शुक्र अल्हम्दुलिल्लाह, पाण हिते मशाइख में घोड़ी छॾे इमाम साहब चंबड़ वियो आहे, मोटंदो वरी पोइ तो चढ़ी खयो। ख़ल्क़ जो खानो ख़राब थियो आहे। अॼु वरी मूंसां हिकिड़े माण्हू ॻाल्हि कई त मक़सूद जे भर में शाहपुर में बि निकितो आहे। शुक्र जो अला शहर में कॾहिं ईंदो, मां सम्झा थो ॼाण हिते बि आयो, पर इंशा अल्लाह ताला महीने खां पोइ वरी सभु इमाम ख़ैर जो कोई मोटी ईंदा। अलाह शर हिदायत करे बाबा, आमीन बि कयो यार।
कुछ सुधरो मुसलमानों, कुछ सुधरो, अकीदो पंहिंजो पक्को कयो, ईमान पंहिंजो पक्को कयो। अञा त दज्जाल कोन आयो आहे, दज्जाल ईंदो पोइ त ख़ल्क़ कढ लॻी पवंदी। हेतिरो को झंडीअ जो नालो शुरू थी वियो आहे। मुंहिंजा दोस्त वरी इमाम सगोरा बेड़ा जो सिज लहे थो पोइ था ॾिसण में अचनि, बल्ब ॿरे थो पोइ था नज़र अचनि, न को मजहब जो नज़र था अचनि, न को ॾींहं जो, न को बग़ैर बत्तीअ जे। बत्ती ॿरे थी पोइ इमाम ज़ाहिर ते बीठो आहे, छो अची ख़ल्क़ जो खानो ख़राब थियो आहे। अल्लाह पाक शल हिदायत करे। अदा इमाम सूहे मदीने में थो या मक़सूदे में? ॻाल्हायो भाउ, इमाम सूहे मके पाक में थो या चंबर में? 14 सदियूं गुज़रियूं, 1400 साल न मके में नज़र आयो, न मदीने में नज़र आयो, न करबला में नज़र आयो, न बगदाद में, भला ठहियो सिंध में भिट शाह ते नज़र अचे हा, हज़रत मखदूम सरवर नूह ते नज़र अचे हा, लारी शरीफ में नज़र अचे हा, पीर साईं सरदार जे दरगाह ते नज़र अचे हा, कलंदर शहबाब ते नज़र अचे हा। किथे त अचे हा न जेको ख़ानदान इमाम हुसैन जा बचड़ा हुन जे तरीक़े वारा, उते नज़र कोन आहे फिरी गिरी लगारनि जे ॻोठ में। लगारी आहे त कोन को हिते, घणो करे कोन हूंदा, घटि हूंदा। बतायो फ़कीर ॿुधो न हाओ त कयो, असांजो सदर बि लगारी अथव, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। हो बताए फ़कीर खे ताजपुर वारा नवाब जेके आहे, ताजपुर वारा ताव जा अलाए छा ते फ़कीर ते जेल में विधोसि। सम्झो नाला आहे न, लगारी मुंहिंजा दोस्त बि आहिनि, जमायती बि आहिनि, उन्हनि जे लाइ कोन थो चवां। फ़कीर खे विधो जेल में, फ़कीर जेल में जो पइजी वियो त 15 ॾींहं जेल में पियो। माण्हू चङा अची ॻोठ जा पिया, अरे फ़कीर आहे, ग़रीब आहे, छॾियो। मथ फ़कीर जी जान छॾायो। फ़कीर निकितो ॻोठ पियो वञे, मुक़ाम जे भर मां लॻियो त फ़कीर जो वियो त पुछो को माण्हू मरी वियो, ताज़ी क़बर ठही पई। फ़कीर जी क़बर ते बीठो, चए अब्बा जेकॾहिं सही अल्लाह ताला जी रहमत हूंदई, जेकॾहिं को समात रहा त भला जी रहमत हूंदई, भला जेकॾहिं को ॿियो करो चओ त भला जी रहमत हूंदई, पर जे लगाई आहे त लख लानत हुजई बेड़ा। सम्झ में आई अलाए ॻाल्हि? फ़कीर खे सतायो हो न, सो को पंहिंजे नालो कढायो आहे। इमाम साईं न को मके में, न को मदीने में, न को करबला में, अॼु लगारनि ॻोठ में रखा। अलाह शल हिदायत करे। सभु निगारी अहिड़ा कनि, भला भला निगारी बि आहिनि। क़ौम में भला बि ढिला बि थींदा आहिनि, थी सघे थो मुंहिंजे क़ौम में बि कहिड़ा निगारनि जहिड़ा हुजनि। अलाह पनाह ॾे, ज़रूर पढ़ंदा रोज़गार ॿुधंदो मोहम्मद वालिही व सहाबिही व बारिक वसल्लम अलैहि। दोस्तो अज़ीज़ो मुसलमान भाइरो, इन मां साबित थियो त हुसैन आली मक़ाम जा कातिल बि कूफी, चओ कातिल बि, ॾाढे चओ कातिल बि कूफी। इमाम साहब सां बेवफ़ाई करण वारा बि कूफी, घुराइण वारा बि कूफी, त शहीद करण वारा बि कूफी, त वरी पिटण कुटण वारा बि, कारे कपिड़े करण वारा बि, मथे उघाड़े करण वारा बि, इमाम साहब जे लाइ ज़ाहिरी रड़ियूं ताहुल करण वारा बि कूफी। इहो यज़ीदी टोलो आहे, यज़ीद ने पिटियो कुटियो पे इमाम साहब जे मथां पंहिंजी मयार हलाइण ख़ातिर। यज़ीद जो जे माण्हू मूंखे थुकूं न हणनि, बहरहाल जेतिरा ॾियारा अल्लाह खे मंज़ूर हो, हुसैन आली मक़ाम जो सिर यज़ीद वटा, यज़ीद आख़िरी टाइम ते सिर मुबारक खे मदीने रवानो कयो आहे। सोनी जैसा रवानो कयो, हुन जो नालो हज़रत नुअमान बिन बशीर सचो रज़ी अल्लाह ताला। ऐं नुअमान बिन बशीर हाणे हे आल बैत जो काफ़िलो तुंहिंजे हवाले आहे। हिन काफ़िले खे इज़त सां, वक़ार सां, शरफ़ सां वठी वञ। हे 25 फ़ौजी तुंहिंजे हवाले आहिनि, 25 फ़ौजनि जो दस्तो तोसां सारण आहे। हीउ काफ़िलो इमाम साहब जो मदीने पहुचाए, मंज़िल मदीने पाक जे तरफ़ रवानी थी आहे। जंहिं महिल मदीने काफ़िलो रवानो थियो आहे त नुअमान बिन बशीर थो चवे, ऐं इमाम ज़ैनुल आबिदीन अव्हांखे जिथे रहणो हुजे मूंखे ॿुधाइजो, मां तव्हांखे रहाईंदुसि। जिथे आराम करणो हुजे उते तव्हांखे आराम कराईंदुसि। जिथे तव्हांखे खाइणो पीअणो हुजे उते तव्हां तरसजो, मां तव्हांखे खाराईंदुसि पीआरींदुसि। छाजे करे? जो मां रसूलुल्लाह खे पंहिंजे अखियुनि सां ॾिठो हो, जो तव्हां सां प्यार कंदो हो, अहल बैत सां प्यार कंदो हो। मां यज़ीदी न आहियां, पर यज़ीद मुंहिंजी ड्यूटी लॻाई आहे। मुंहिंजे लाइ ख़ुशकिस्मती आहे जो मां आले रसूल जे ख़िदमत में मदीने पाक वञी रहियो आहियां। किताबनि में ईंदो आहे, जंहिं महिल काफ़िलो रवानो थियो आहे, रस्ते ते काफ़िले में मुंहिंजा प्यारा दोस्त वेंदे वेंदे वाट ते हिकिड़ो यहूदनि जो बुत खानो अचे थो। सभई सुभान अल्लाह।
यहूदन जे बुतखाने जे भर मां जमल काफ़िलो रवानो थियो आहे। उन काफ़िले जे रवाने थियण वारे टाइम ते हिकिड़ो यहूदन जो जेको चङो क़ौमी सरदार हो वो ॿाहिरां बीठो आहे। पादरी आहे यहूदन जो चङो मुड़ुस आलिम हो, दरवाज़े ते ॿाहिरि बीठो आहे। जमल नोमान बिन बशीर जे क़ियादत में इमाम ज़ैनुल आबिदीन जो काफ़िलो, हज़रत ज़ैनब सलामुल्लाह अलैहा जो काफ़िलो, आल बैत जो काफ़िलो बुतखाने जे भर मां लॻियो आहे। उन जी जमल काफ़िले ते नज़र पई त मतलब बिहारी महिरबानी करे 2 मिंट बीहो। बीठा छा आहे मूंखे एतिरो ॿुधायो त ही काफ़िलो कंहिंजो आहे ऐं इहो नेज़े ते जो सुर तव्हां खयो था वञो। हाणे नेज़े में त कोन्हे को, हाणे तव्हां हुनखे इज़त सां पालकी में रखियो आहे, पर सिर अजीब क़िस्म जो आहे। मां पंहिंजे धीअ जो मंदर मां निकितो आहियां, बुतखाने मां निकितो आहियां, अवांजो काफ़िलो तमामु परे खां ते आयो। मुंहिंजी काफ़िले ते नज़र पई, मूंखे काफ़िले में ॿियो कुझु नज़र न पे आयो। जंहिं जाइ ते हुसैन इन शख़्स जो सिर रखियलु आहे, अलाए केरु आहे। इन सिर जे मथां हिकिड़ी नूर जी लाट लिकी जेका मां आसमान ताईं मथे बुलंद ॾिठी आहे। जीअं जीअं काफ़िलो वेझो थींदो आयो त उन नूरानी लाट में मूंखे अल्लाह जे मलाइकनि जी फौज नज़र आई। ऐं मूंखे जमल वेझो काफ़िलो आयो आहे त उन वेझे काफ़िले जे भर में मां ॿुधो आहे त उन काफ़िले जे सालार जो हथ में सिर आहे, उन जा चप चुरी रहिया आहिनि। मूंखे महसूस पियो थियो त ईअं पियो थियो क़ुरान शरीफ़ जी आयत पढ़ंदो पियो अचे त अनक़रीब ख़बर पइजी वेंदी जेके ज़ालिमनि ज़ुल्म कयो आहे कीअं था अल्लाह जे साम्हूं पेश कनि ऐं कीअं थो ख़ुदा इम्तिहान वठे। मूंखे ॿुधाए पियो कंहिंजो काफ़िलो आहे, कंहिंजो सिर मुबारक आहे, केरु आहे हिनखे कहिड़े ॾोह में मारियो वियो आहे। मुंहिंजा दोस्त इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त हे ग़रीबुल वतन हुसैन आहे। जे कहिड़ो हुसैन, जे पीउ जो नालो छा हो, जे पीउ जो नालो अली। जे अली कहिड़ो, जे जेको मोहम्मद मुस्तफ़ा जो सहाबी हो। जे हिन जी माउ जो नालो छा हो, जिन जी माउ जो नालो फातिमतु ज़हरा। जे फातिमा कहिड़ी, जे उहा फातिमा जेका मोहम्मद जी लाडली न्याणी हुई। जे तव्हांजी माना ईअं चओ त हिन नबी करीम जो आख़िरी नबीअ जो ॾोहिटो आहे। जे हाओ, जे यार अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, कंहिं मारियो आहे, जे उन्हनि मारियो आहे जेके ज़ाहिरी चवंदा ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह, कलमे भरण वारा आहिनि। उहो ससु थो चवे त यार ॻाल्हि ॿुधो, मां जेको माण्हू आहियां, मां आहियां हज़रत हारून अलैहिस्सलाम जे औलाद मां। कंहिंजे औलाद मां? ॾाढे ग़लति, कंहिंजी औलाद मां? मूसा अलैहिस्सलाम जो भाउ आहे हारून अलैहिस्सलाम। मां हारून जी औलाद में जो आहियां। हारून खां वठी करे मूं ताईं 70 पीढ़ियूं गुज़री वियूं आहिनि। घणियूं पीढ़ियूं साईं? मां जेको आहियां सो 70 पीढ़ी आहियां, 70 पीढ़ियूं आहियां। 69 पीढ़ियूं ॿियूं आहिनि। हारून जे ख़ानदान मां 17 माण्हू मां आहियां। पर ख़ुदा जो कसम आहे, अॼु ताईं यहूदी मुंहिंजा पेर चुमंदा आहिनि, अॼु ताईं मुंहिंजा हथ चुमंदा आहिनि, मूंखे नज़राना ॾींदा आहिनि, मूंखां दुआऊं घुराईंदा आहिनि, मूंखे पंहिंजो रूहानी पेशवा ठाहियो अथनि। अरे 70 पीढ़ियूं गुज़री वियूं, यहूदी मुंहिंजो अदब था कनि। अवां ॿी पीढ़ीअ में नबीअ जो ॾोहिटो मारे विधो आहे। अवांजो कहिड़ो हाल थींदो? ओ ज़ैनुल आबिदीन महिरबानी कर, इन जवान जो किसो त मां अंजील में बि पढ़ियो आहे, तौरात में बि पढ़ियो आहे, आसमानी किताबनि में बि पढ़ियो आहे। अॼु की राति मुंहिंजा महिमान थियो, इमाम ज़ैनुल आबिदीन जी दरख़्वास्त क़बूल कई आहे। सुबुह जो उहो यहूदी घुराए पंहिंजा समूरे जा समूरा ॻोठ वारा इमाम ज़ैनुल आबिदीन जे हथ ते मुस्लमान थी थो पवे पियो, इस्लाम क़बूल थो करे पियो। चवे थो त मूंखे अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात इहा शर्फ़ नसीब कयो आहे जो आख़िरी नबीअ जे ॾोहिटे जो सिर मुबारक ॾिसी इमाम ज़ैनुल आबिदीन जे फर्ज़ंद मुबारक जे हथ ते इस्लाम थो क़बूल कया। ऐं मूंखे ख़ुशी आहे जो अहिड़े नबी करीम जे दीन ते मां आयो आहियां जंहिं नबीअ जी तारीफ़ असांजो मूसा नबी बि कंदो पियो वियो। सलात पर ॻाल्हि बाक़ी भुली गया। सैयदना नबीना मौलाना मुहम्मद वालिही व बारिक वसल्लम अलैहि। इमाम ज़ैनुल आबिदीन सैयद रज़ी अल्लाह ताला अन्हु उन सॼे ॻोठ खे मुस्लमान बनाए। हज़रत हुसैन आली मक़ाम जो सिर मुबारक जमल मदीने पाक में पहुतो आहे। मदीने तैयबा में महबूब पाक जी घरवारी रहंदी हज़रत बीबी उम्मे सलमा सचो रज़ी अल्लाह ताला अन्हा, ॾाढे जो रज़ी अल्लाह ताला अन्हा। इहा तो के विच ते ॻाल्हि ॿुधाए छॾियां त महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
हिकिड़े ॾिहाड़े उम्मे सलमा जे हवाले बोतल कई ही बोतल ऐं उम्मे सलमा मुंहिंजी घरवारी के लब्बैक या रसूल अल्लाह, ए शीशो संभाले रखजा, हाज़िर साईं महबूब जी घरवारी आहे।